अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु ونشهد أن سيدنا ومرشدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الدين عند الله الإسلام قال النبي صلى الله عليه وسلم من رأى منكم منكرا فليغيره بيده فإن لم يستطع فبلسانه فإن لم يستطع فبقلبه وذلك أضعف الإيمان قال النبي صلى الله عليه وسلم يد الله على الجماعة صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الأمي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين समूरा दोस्त कायनात जे सरदार मिठे मोहम्मद करीम साईं जे मथा दिल जे मोहब्बत सां ऐं बुलंद आवाज़ सां ज़रूर शरीफ़ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अब जाग उठेंगे दीवाने अब जाग उठेंगे दीवाने दुनिया को जगाकर दम लेंगे जो इंशाअल्लाह मुर्दन मांगे ना मर्दन मांगे जो इंशाअल्लाह दोस्तिन मांगे ना बहादुर मांगे जो इंशाअल्लाह अब जाग उठेंगे दीवाने अब जाग उठेंगे दीवाने दुनिया को जगाकर दम लेंगे ये बात आया गए दुनिया पर हम फूल भी गए तलवार भी गए या बस में जहां महकाएंगे या खून में नहाकर दम लेंगे ओह मुर्सु किथे जे कोट जे हालात जे खूनी मंजर खा ओह मुर्सु किथे जे कोट जे हालात जे खूनी मंजर खा जय हाल में जीअण मुश्किल थे तय हाल में जीअण मुर्सिया मुझे मोहतरम दोस्तों भाइयों ऐं बुजुर्गों जीअं त अॼु हिन पैगाम जमियत कॉन्फ्रेंस जे अंदरि तव्हां ऐं असां हिन नौशरो फेरोज़ जे अंदरि पंहिंजे रब करीम खे राज़ी करण जी नीयत सां गॾु थिया आहियूं दुआ कयो त अल्लाह साईं तव्हां ऐं असांखे राज़ी थी पए मुंहिंजो मोहतरम दोस्तों भाइयों ऐं बुजुर्गों तव्हां ऐं असांजो के अक़ीदो ईमान आहे त ही आसमान टुटी सघे थो तव्हां ऐं असांजो के अक़ीदो ईमान आहे त हे सिज चंड बेनूर थी सघे थो तव्हां ऐं असांजो के अक़ीदो ईमान आहे त हीअ ज़मीन रेज़ा रेज़ा थी सघे थी तव्हां ऐं असांजो के अक़ीदो ईमान आहे त दुनिया जो निज़ाम दरहम गरम थी सघे थो लेकिन तव्हां ऐं असांजो के अक़ीदो ऐं ईमान आहे त आमिना जे लाल मिठे मोहम्मद करीम जो फरमान जो ग़लति नथो थी सघे अब समूरनि जो इहो अक़ीदो ईमान आहे या कोन्हे ॿई हथ फिज़ा में बुलंद करे चओ तव्हां ऐं असांजो कहिड़ो अक़ीदो ईमान आहे त आमिना जे लाल जे ज़ुबान मुबारक मां जेके निकतल लफ़्ज़ मुबारक आहिनि जो बरहक हक़ ऐं सच आहिनि उन मुंहिंजे पाक पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमायो हिन दुनिया जे तख़्ते ते हर कच्चे ऐं पक्के घर में इस्लाम जो बोल बाला ज़रूर थींदो पोइ
अल्लाहु अकबर। हिकिड़ो हुमायूं, ॿियो मुसलमान, उन ॿिन्ही जी पाण में तमामु घणी दोस्ती। हाणे जो मुसलमान खे चङा मुसलमान मूंखे काफ़ी अरसो गुज़रे चुको आहे इंडिया वियो कोन आहियां, तंहिंजे करे आउं वञा थो इंडिया, आउं तोखे हीअ अमानत ॾियां थो खोड़ी या मोटी रखो अमानत पाण वटि, जॾहिं मोटी अचां तॾहिं मूंखे अमानत कजांइ वापसि। मुसलमान में पको मुसलमान हो, वानू कीअं इंडिया वारे रेल में थियो ऐं जेका तो मुसलमान हुआ खोड़ी वञी जेका तो दोस्तर वारे पीउ खे ठकायो। वानू जो मोटो गुज़ार से बाद में जिन्या मुसलमान वारी खोड़ी जे खोड़ी त मरी वई, जे विदा हो थी इहे तमाम खोड़ी वाखे वापस कर जी बाबा हयाती मौत ना अचे तुम्या माण्हू मरोवन ये त जानवर को मरियो। वानू ठिकरे ते मुसलमान बीए ते वानू चेस पर पुराना दोस्तो मुखे खोड़ी वापस कर, हो जने खोड़ी मरी वई नेठ लगा तो वाने चुका ठीक आ, तुम चले तो त खोड़ी मरी वया भला उन का निशानी का बता तने मुसलमान जो हक है नीता तो के माने निशानी आ तो मुसलमान लो बाहर करते खेत ते गडो अटलो का तो घटो मुओ पे हो उनकी मुंडी का तो कपे खाई आयो अची के माने के नहीं चई त ठीक का तो खाया तने माने के त मैं मुसलमान इने के त सिंह ने चई न त बीमारी सिंगानी थी उने सब पर असा ने किरन का तो वगैरह के बीमारी का तो क्या खाने जे थिया हे सजो मुल्क तबाह हो बर्बाद करना मुल्क जो का तो चट्टे खाई हजागा इंशाअल्लाह सुम्मा इंशाअल्लाह हे जते तो लमा इस्लाम का चौथा जोन ये मैदान ते जो का तो निकली चुका है ऐ इन्हन यो अहद कयो त हिबादार अना जो साल इंशाअल्लाह इनकलाब जो साल इनकलाब मिशन साइंदो घणन शेन साहब चओ तो इनकलाब घणन शेन साइंदो बस मूंखे 2 मिंट ॻाल्हाइणो आहे अञा मंसूर हिकिड़ो प्रोग्राम हो हिन का दोस्त खे अर्ज़ करण 2 मिंट मां मुंहिंजो पंहिंजो जब सुभाणे जे करे दोस्तनि महिरबानी कया मां अर्ज़ कयो त इनकलाब ॿिनि शयुनि सां ईंदो आहे, हिकिड़ो इनकलाब या तब्दीली ॿिनि शयुनि सां ईंदी आहे, हिकिड़ो इनकलाब ईंदो आहे ख़ौफ़ ख़ुदा सां भाव सां तेरहं मूंखे जेका तो अलाह जो भाव आज़ाद आई हाणे माण्हू असांखे जेका तो चवंदा आहिनि म्यान वाली साहब और माण्हू तव्हांखे मौक़े नथा ॾिने और तव्हां जेका तो इलेक्शन में बीहो छो था ॻाल्हियूं तव्हां कयो छो था। मुंहिंजो दोस्त हीअ ॻाल्हि ॿुधी छॾे हिकिड़ो माण्हू पियो चवे मस्जिद में आज़ान जेका तो तव्हां ॾियो था नौशर फेरोज़ जा माण्हू मस्जिद में निमाज़ पढ़ण नथा अचनि इन करे तव्हां आज़ान छो था ॾियो। इहो मुंहिंजो सवाल ग़लति आहे। असांखे आज़ान फज्र जो ॾियणी आहे, आज़ान ॿिनि तरह जो ॾियणी आहे, आज़ान विचीअ जो ॾियणी आहे, आज़ान मग़रिब जो ॾियणी आहे, आज़ान इशा जो ॾियणी आहे। असांखे जॾहिं बि मैदान ईंदो असां इहा इलेक्शन वारी या वोट वारो आवाज़ लॻाईंदासीं या आज़ान ॾींदासीं दफ़्तर ॾींदासीं पोइ किन जी क़िस्मत है न त असां मोदी साहब अल्लाह के निज़ाम छाड़ा पोइ मरे त असांजी मानी खाई को जमे त असांजी मानी खाई असांजो को पंहिंजो फिक्र आहे कोन। तव्हां ईद जे वेला कपिड़ा कोन पाईंदा हूंदा जहिड़ा मोदी साहब रोज़ाने कपिड़ा पाईंदा आहिनि ॿार तेल जो ॾाढ़ीअ खे मथे हर तरह का जेका तो कार में चढ़ा वठंदा रस्ते जुल जलाल की ज़ात तव्हां हा असांखे फिक्र तव्हांजो आहे त जेका तो तव्हां सां कहिड़ी हालत थी रही आहे हिन वक़्त में तव्हां कमाद जी हालत ॾिसो अॻ में जॾहिं अरबाब हलंदा आहिनि जो दौर अरबाब साहब उसी चूंकि असांजे इलाइक़े जो डंडे बाग़ जो वॾो प्रोग्राम थियो दोस्तनि जो तव्हां मूंखे चयो तव्हां वटि जवाब ज़ाहिर कयो जॾहिं मूं ते बाहिस कयो तॾहिं अरबाब साहब खे मूं चयो असांजा शरम अख़लाक़न मज़हबन पाड़ेसरन असांजा तुंहिंजे मथां हक़ आहिनि। अरबाब साहब हिन